नाज़रीन हिते अहम ख़बर अमां सां शेयर कंदासीं त ठट मां ख़बर ॾींदासीं जिते वफ़ाक़ जी सिंध हुकूमत जे वालारल कश्मीरियुनि जे आबादकारीअ लाइ ज़मीन ॾियण जो इंकशाफ थियो आहे। कश्मीरियुनि जी आबादकारी लाइ ज़मीन ॾियण जो इंकशाफ कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां इहो ॼाणायो वियो आहे। DC सिजावल जो चवणु आहे सिजावल ज़िले जे ॿिनि साहिली तालकनि में ज़मीन बाबति रिपोर्ट हुकूमत खे उमाणी वई आहे। ख़बर अमां सां शेयर कयूं पिया ठटो मां ख़बर ॾियूं पिया जिते जाती ऐं शाबंदर तालुकनि में 6600 एकड़ एराज़ी सरकारी हुजण जे मुख़्तियारकार असिस्टेंट निशानदही बि कई आहे। ठटे मां खे ख़बर ॾियूं पिया DC सिजावल जो इहो बि चवणु आहे त अहिड़ी रिपोर्ट लैंड यूटिलाइज़ेशन बोर्ड ऑफ रेवेन्यू खे उमाणी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया वफ़ाक़ जे हुकूमत सिंध में वालारियल कश्मीरियुनि जी आबादकारी लाइ ज़मीन ॾियण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी वालारियल कश्मीर के माण्हुनि खे आबाद करण लाइ सिंध में जिते रेवेन्यू खाते पारां लेटर लिखिया विया DC के उते अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि जंहिंमें DC सिजावल उनके लेटर जारी कयो वियो आहे। लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट जे पारां उन तहत उन DC हिकु लेटर जारी कयो सिजावल जे मुख़्तियारकार खे। इहो इंकशाफ साम्हूं आयो आहे त मुख़्तियारकार सिजावल स्टेट मुख़्तियारकार सिजावल उन ॿिनि तालुकनि में जेका ज़मीन जी जेका आहे निशानदेही कई आहे जंहिंमें जाती ऐं छाबंदर जेके साहिली इलाइक़ा आहिनि उते केतिरनि ई माण्हुनि खे मुख़्तलिफ़ डैम मुतासिरीन खे बि उते ज़मीनूं आबाद थियल आहिनि पर हिन वक़्तु 6600 एकड़ एराज़ी ज़मीन की निशानदेही कई वई आहे। अहिड़ी रिपोर्ट DC खे उमाणी वई आहे। DC अहिड़ी रिपोर्ट जेका आहे लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट खे उमाणे छॾी आहे जंहिंमें 6600 एकड़ ज़मीन हुजण जी तस्दीक कई वई आहे। ॼाणायो वियो आहे त उहा ज़मीन जेका आहे वालारियल कश्मीर जे माण्हुनि खे हिते आबाद करण लाइ उहा बहितर हूंदी उन्हनि खे उते ॾेई सघिजे थो। वधीक हुकूमत जेको फ़ैसिलो करे अहम इंकशाफ साम्हूं अचनि पिया। वफ़ाक़ जे पारां लिखियल हिकु लेटर खे जेको साम्हूं रखी लैंड यूटिलाइज़ेशन कमीशन समूरन DC के लेटर जारी कया आहिनि। उन ते बाज़ाब्ता तौर अमल दरामद भी शुरू थी वियो आहे। सिजावल ज़िले जे ॿिनि तालुकनि में साहिली तालुकनि में 6600 एकड़ ज़मीन जेका आहे उन जी निशानदेही कई वई आहे। अफ़सोसनाक सूरताल आहे जेको इलाइक़े वासी पंहिंजी ज़मीननि खां महरूम आहिनि, पंहिंजे ज़मीन खे पाणी ॾियण लाइ जेका सहूलियतुनि खां महरूम आहिनि। उते जेका आहे मकानी माण्हुनि खे ज़मीनूं त नथी ॾिनी वञनि पर जिते बिहारी बंगाली बड़े अंग में सिंध में आबाद थी रहिया आहिनि उते वालारियल कश्मीर के माण्हुनि खे आबाद करण लाइ हिकु मुनज़म प्रोग्राम तहत वफ़ाक़ जे हिकु लेटर जो जवाब ॼाणाए तामोरा जेके आहिनि अंडरग्राउंड में अहिड़े क़िस्म जी लिखपढ़ जी शुरूआत कई आहे। DC सिजावल इस्माइल मेमन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन तस्दीक कई आहे त अहिड़े लेटर ते 6600 एकड़ ज़मीन जी निशानदेही कई वई आहे ऐं जेका लैंड यूटिलाइज़ेशन जो सेक्शन ऑफिसर आहे उनजे लेटर जे जवाब में अहिड़े क़िस्म जे लेटर ते जेका आहे अॻुभराई कई वई आहे। इहा अफ़सोसनाक सूरताल आहे। इन ते सियासी समाजी धुरियुनि जेका आहे सख़्तु एहतिजाज जो पिणु चताव ॾिनो आहे ऐं सियासी समाजी धुरियुनि में इलाइक़े वासियुनि में सख़्तु ॻणती वारी लहर जोड़ी वई आहे त ठटे जे अॻूणो ठटो ज़िलो या हाणोको जेको सिजावल ज़िलो उनजे साहिली पटी जेका आहिनि जाती ऐं छाबंदर ज़िले में जेका आहे ज़मीन मुख़्तसर करण वारी मामले ते सख़्तु ॻणती वारी लहर छाइजी वई आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांखे ॿुधायूं पिया जाती ऐं शाबंदर तालुकनि में 6600 एकड़ एराज़ीअ ते ज़मीन अलॉट कई वई आहे। ठटो में अहिड़ी रिपोर्ट लैंड यूटिलाइज़ेशन बोर्ड ऑफ रेवेन्यू खे उमाणी आहे। ख़बर शामिल कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट